शाह साहब फरमाए तो मंगो तिन्ही खां मंगणा जो ॾिहाड़ी ॾियई, मंगो तिन्ही खां मंगणा जो ॾिहाड़ी ॾियई, कूड़ा दर दुनिया जा जिक मंगी जे, सुभां तोही खे मोटी ॾींदा मुंहं। शेर में शाह साहब असांखे सबक थो ॾिए त ए सवाली ए घुरण वारा उन ख़ुदा खां घुर जेको हर रोज़ ॾिए थो। ख़ुदा पाक हर इंसान खे ॾियण वारो ख़ुदा जी ज़ात आहे। त शाह साहब बि असांखे इहो ई सबक ॾिए थो त ए सवाली उन ख़ुदा खां घुर जेको हर रोज़ थो ॾिए। तूं हे कूड़ा दर दुनिया जा दुनिया वारनि खां छो थो घुरी, इंसाननि खां छो थो घुरी? इंसान कॾहिं बि कंहिंखे कुझु नथो ॾेई सघे, ॾियण वारी ज़ात सिर्फ़ु ख़ुदा जी आहे। ऐं पोइ फरमाए थो त जेकॾहिं तूं इन्हनि खां घुरंदे त इहे सुभाणे तोखे ई मेणा ॾींदा। ख़ुदा जी ज़ात कॾहिं कंहिंखे मेणो न ॾींदी आहे, भली इंसान केॾो बि गुनाहगार हुजे, छा बि हुजे, ख़ुदा जी ज़ात कॾहिं कंहिंखे बि मेणो न ॾींदी आहे। त इन में असां लाइ इहो सबक़ु आहे त इंसान खे माण्हुनि खां न पर ख़ुदा खां घुरणु घुरिजे, ऐं मदद जो आसिरो बि माण्हुनि खां न बल्कि ख़ुदा खां रखणु घुरिजे।